केतिरो न अरसो थी वियो आहे असांखे सिंध मां निकिते, पर पंहिंजे ॿोलीअ खे खोइण जो डपु घटिजण बदिरां वञे पियो वधंदो। असांखे कुझु त करिणो ई पवंदो। सुम्हण जी त वेल न आहे, वक़्तु वञे पियो हथनि मां तिरकंदो। जज़्बो, मन में सिंधी ॿोलीअ लाइ प्यार, सिंधियत जो जज़्बो कहिड़ीअ बि नंढड़ीअ ॻाल्हि तां जागी सघे थो। पंहिंजे ॿोलीअ खे प्यार करण जो हिकु अहसासु नौजवाननि जे दिलि में पैदा थियण ई खपे, छाकाणि जो ॿार आहे उन्हनि जे मथां पंहिंजे सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो। सुंदरी उतमचंदाणीअ जे लिखियल मिनी कहाणी खे असां हिकु स्किट जे रूप में तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो रखियो अथऊं जज़्बो। पंहिंजे ॿोलीअ लाइ प्रेम, प्यार ऐं सिंधियत लाइ जज़्बो। अचो त ॾिसो। Good evening, ma'am. Good evening, ma'am. I'm from Neetu Lilla's company, and our company has launched a new shampoo brand, that is Funbad shampoo, ma'am. It is very economical. I'm using the same. Would you like to try one? उस समय आई अंदर अच, सामत जो साथ खण अच, वे ना आंटी भले खणा ना। अरे वाह, तू तो सिंधियाणी आई, मूं तो तोखे पासेणी या गुजरातण समझो हो। न आंटी, मां त निज सिंधियाणी आहियां। डैडी मम्मी कॉन्वेंट में पाढ़ियो अथम न, इन करे तव्हांखे सिंधी कोन लॻी हूंदसि। शुक्र आहे, सिंधी पापड़ त खाधई। पापड़ त मूंखे ॾाढो वणंदो आहे आंटी। ऐं सिंधी ॻाल्हाइण? सिंधी ॻाल्हाइण बि ॾाढो वणंदो आहे, पर मम्मी डैडी घर में हिंदी या अंग्रेजीअ में ई ॻाल्हाईंदा आहिनि। त पोइ तूं सिंधी किथां सिखी आहे? मुंहिंजी स्वीट ग्रैंडमा आहे न, वो सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहे मूंसां। हाँ, त चइबो तव्हांजे घर में तव्हांजी ॾाढी सिंधियत खे ज़िंदा रखी वेठी आहे। जी आंटी। त ही शैम्पू आंटी? हाँ, ॿुधाए घणा थिया पैसा? सिर्फ 90 रुपया आंटी। ठीकु आहे। हाँ, थैंक यू आंटी। आंटी, हे पैम्पलेट दी। ठीक है। त मां वञा थी आंटी। अरे हेलो दीदी, कीअं आयो? मां ठीक है। अच वे अच वे। ॿुधायो त दीदी, तव्हांजी सिंधीअ जो छा थी रहियो आहे? तव्हांजी सिंधी छो थी चई? असांजी सिंधी छो न थी चई? सॉरी दीदी, ॿुधायो असांजी सिंधीअ जो छा हाल आहे? बाबली, सिंधीअ खे धारण या धिकारण तव्हां जवाननि ते आहे। सच था चओ दीदी। ॾिसो त अंग्रेज़नि खे केॾो न पंहिंजी ॿोलीअ सां प्यार आहे। किथां खां कई अचनि था हिते कॉन्वेंटूं खोले असांखे त अंग्रेज़ी सेखारनि। बाबली, सिंधियुनि साहित्यकारनि बि मुल्क खां परे रही, कोह परे रही सिंधी ॿोलीअ जो ॻाढ ऊचो कयो आहे। ॿुधाए अॼु कहिड़े शैम्पू या क्रीम जी मशहूरी करण आई आई? अरे न दीदी, अॼु त मां तव्हां सां तमामु वॾे मक़सद सां मिलण आई आहियां। अच्छा, कहिड़े? असांजी कॉलोनीअ में हिकु स्त्री समाज आहे। हिन स्त्री समाज हिकु सभा कोठाई आहे, जंहिंमें जुदा जुदा जातियुनि जूं एज़ियाणियूं अची करे पंहिंजे इतिहास, कल्चर, संगीत, साहित्य जे बाबति कुझु कुझु ॿुधाईंदियूं। अच्छा, त तूं सिंधियुनि जी एवज़ी थी वेंदी आहे? तव्हां ही त चयो हो न दीदी अॻे भेरे, जेको सिंधी पंहिंजी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए उहो सिंधी जातीअ जो सिपाही आहे। ॾाढी चालाक आई, मुंहिंजी ॻाल्हि सां मूंखे ई पकड़े वरितई। अरे दीदी, स्त्री समाज वारनि जो मूंखे पकड़ियो अथम। चवनि था त तव्हां सिंधियुनि में बि असां वांगुरु ॾिण वार, संगीतकार, संत महात्माओं, साहित्यकार हूंदा? त मूं चयोमान हा हा छो न हूंदा, मां छो पुठिते पवां।
ॾाढो गर्व थी रहियो अथई सिंधियत ते, ॾाढो फ़ख्रु थी रहियो अथई सिंधी हुजण ते। सो त थींदो ई दीदी। हर कंहिंखे पंहिंजी जातीअ ते गर्व आहे, त मां छो न करियां भला। ॾिसो दीदी, असां केतिरो बि हिंदी या अंग्रेजीअ में ॻाल्हायूं, पर रहंदासीं त सिंधी ई न दीदी। दीदी, मां शाम जो ईंदसि सवालनि वारो पनो खणी। हाणे मां वञां थी। ठीकु आहे। मूंखे त लॻो ख़बर न आहे असांजी सिंधी ॿोलीअ जो छा थींदो। माइटनि पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइण ई छॾे ॾिनो आहे। पर जेकॾहिं हिन जहिड़ा नौजवान पंहिंजी ॿोलीअ में चाह वठंदा त असांजी सिंधी ॿोलीअ खे न को लहर न को लोॾो। जिंदा सा क़ौम रहंदी जंहिंजी ज़बान जिंदा। सभई माइट चाहिनि था त संदन ॿार पंहिंजी ॿोली सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाइनि, पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखनि। सिंधी संगत ऐं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी पारां सिखो कंप्यूटर ते सिंधी, पंहिंजे घर में पंहिंजी सहूलियत सां।